नाज़रीन सखर में खबर है हफ़ीज़ लाशारी जी जेका अवां ताईं पहुंचायूं पिया। घरेलू तशद्दुद खां तंग अची औरत जो सखर प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाज। तहफ़ुज़ इंसाफ़ जो मुतालबो। रिपोर्ट मुताबिक़ सखर जे इलाइक़े न्यू पिंड अंसारी पाड़े जी रहवासियुनि अब्बासी बिरादरी सां तालुक़ रखंदड़ मस्मात गुलबानो अब्बासी पंहिंजे सहुरनि जे माण्हुनि जे मुबैना ज़ुल्म ऐं ज़ियादतियुनि ऐं घरेलू तशद्दुद जे ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। सखर प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे उन आला अख़्तियारनि खां इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फ़राहम करण जी अपील कई आहे। एहतजाज जे दौरान मुस्मात गुलबानो अब्बासी मीडिया जे नुमाइंदनि सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम लगायो त हुन जो मुड़ुसु ज़ुबैर अबड़ो रोज़ाना नशो करे घर ईंदो आहे ऐं मामूली ॻाल्हि ते उनखे तशद्दुद जो निशानो बणाईंदो आहे। हुन वधीक चयो त हिन जे ससु सुगरा ऐं नुंहुं अफरा बि मुबैना तौरु इन सां ग़लति सलूक कंदियूं आहिनि ऐं घरेलू कमकार में मामूली कमी पेशी ते हुन मथां बेबुनियाद इल्ज़ाम लॻाईंदियूं आहिनि। मुज़ाहिरो कंदड़ औरत जो चवणु हो त हुन जे ॿारनि खे आए ॾींहुं ज़हनी ऐं जिस्मानी अज़ियत जो निशानो बणायो वञे थो। हुन सिंध वज़ीर आला सिंध, इंस्पेक्टर जनरल सिंध पुलिस, IG सिंध, DIG सखर ऐं SSP सखर खे अपील कई आहे त हिन मामले जो नोटिस वठी शफ़ाफ़ तहक़ीक़ात कराई वञे।